अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब ड्रामे जी अॼु तव्हांखे मुकमिल कहाणी इन नंढी छोटी वीडियो में ॾींदासीं। उन खां पहिरियां असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, अगरि असांजी यूट्यूब चैनल ते न त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तो दौलाब ड्रामे जी शूटिंग शुरू थी चुकी है, उनजी तेज़ी सां शूटिंग हली रही है। तव्हां स्क्रीन ते पिक्चरूं ॾिसी रहिया आहियो। तो इन में ज़हर ज़िंदगी जा अदाकार अथव साईं निशार शाह ऐं उम्मीद अली कलवड़ ऐं आज़म मेगल यानी रबन ऐं ज़हर ज़िंदगी जो हिकु ॿियो अदाकार कालू बि इन में अथव। दोस्तों सभई अदाकार इन ज़हर ज़िंदगी जा अथव ऐं कुझु अदाकार मड़ी तकरार ड्रामे जा अथव इन में बि। तो हीअ हाणे तमामु जल्द हाणे अचण वारो अथव दौलाब ड्रामो। हाणे इन खे कुझु ॾींहं लॻंदा, जल्द खां जल्द अची रहियो आहे हीउ ड्रामो जेको हली रहियो आहे स्क्रीन ते, दौलाब ड्रामो। तो इन ड्रामे खे हाणे एतिरो वक़्तु कोन लॻंदो ऐं तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी चुकियूं आहिनि। हीउ जल्द खां जल्द हाणे अचण वारो आहे। तो पंहिंजो राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾिजो। तो इरफान शेख यानी मीर जेको तकरार ड्रामे में हुयो, उहो हाणे रबन सां मतिलबु जहिड़ो कंदो दौलाब ड्रामे में रबन जो दुश्मन थींदो ऐं ॿिए पासे साईं निशार शाह बि रबन जे अॻियां बीहंदो, मतिलबु उहो बि उन जो दुश्मन थींदो। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां पेश कयोसीं। वधीक ॾिसण चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा।